घोटकी में आवाज़ टीवी के रिपोर्टर राजा चन्ना ते तशद्दुद ऐं कूड़ो केस दाख़िल करण खिलाफ़ कलम धड़नि तरफ़ां एहतजाज कयो वियो। वीडियो लिंक ते मौजूद है मुश्ताक लगारी। जी मुश्ताक। आवाज़ टीवी सीता रोज रिपोर्टर रमी दादा चने मता बासर वडेरे जी चुर्च ते जेका दादू पुलिस जो उनते तशद्दुद कयो उनके खिलाफ जो अॼु घोटकी प्रेस क्लब जे साफ़ इन सियासी समाज जी धुरियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। छो त साफ़ इन सियासी समाज जो ॻाल्हि बिल्कुलु कयूं था दादू पुलिस जेको बेगुनाह जेको साफ़ ई रमी दादा मता तशद्दुद कयो आहे उन्हनि बाबति उन्हनि जो छा चवणु आहे। आवाज़ टीवी जे रिपोर्टर राजा चने ते जेको तशद्दुद थियो आहे उन जी मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था सिंध हुकूमत खां त फौरी तौर ते वडेरे जे खिलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं गॾोगॾु साफ़ ई सां इंसाफ़ कयो वञे। तशद्दुद कंहिं बि क़ीमत ते यूएन जा आर्टिकल्स हुजनि या पाकिस्तान जो आहिनि किथे भी बर्दाश्त करण जो न आहे। जुर्म आहे, जवाबदारनि खे सज़ा मिलणु घुरिजे। साफ़ी ते जेके पुलिस दहशतगर्दी कया हिकिड़े वडेरे चवण ते असीं इन जी सख़्त लफ़्ज़ मज़म्मत कयूं था, साण मुतालबो कयूं था त साफ़ इन खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो। आवाज़ टीवी जो रिपोर्टर दादू में जंहिं ते वडेरे जे चुर्च ते पुलिस गर्दी करे उन ते तशद्दुद कयो आहे असां भरपूर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं कादरपुर में जेको आहे शाहनवाज़ सुमरे सहाफ़ी जे मथां पटिशन दाख़िल थी आहे उनजी भी भरपूर लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। साफ़ हिकिड़ो आज़ाद आहे ऐं उहो आवाज़ किथे भी उतारे सघे थो। दादू जे साफ़ी रमीश चन्ना ते जेको तशद्दुद करायो आहे हिकिड़े वडेरे असीं हुकूमत वक़्त खां मुतालबो कयूं था त हिन ज़ालिम वडेरे खे फौरी गिरफ़्तार कयो ऐं उतां जे साफ़ी खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे ऐं वडेरे जे ख़िलाफ़ हिकु केस दाख़िल थिए ऐं दहशतगर्दी जो केस दाख़िल थिए जे आइंदा को वडेरो कंहिं साफ़ी जे मथां तशद्दुद जो कमु न करे सघे। साफ़ी ते हमलो थियो आहे चने साहब ते असां उन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। जेको हिकिड़ो गुंडो ऐं हिकिड़ो दहशतगर्द उन जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था सिंध गवर्नमेंट खां त साफ़ इन खे जेको आहे फौरी तौर तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे न त ॿी सूरत में सारी सिंध में जेको आहे साफ़ी एहतजाज कंदा जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। साफ़ ई कलम धणी आहे, उहो हक़ सच लिखंदड़ आहे। जेकॾहिं हिन हुकूमत में साफ़ ई महफ़ूज़ न आहिनि उन्हनि ते कूड़ा केस उन्हनि लाइ जेला उन्हनि ते हमला त पोइ असां आम अवाम हुकूमत मां कहिड़ो उमेद रखूं। पोइ असां इन अमल जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। साफ़ इन जूं ॻाल्हियूं ॿुधी उन जो इहो चवणु आहे त सीता रोड जेको साफ़ ई जेको पुलिस जेको उन ते एक्शन कयो आहे पुलिस उन ते तशद्दुद कयो आहे पुलिस खिलाफ़ सख़्त कार्रवाई कोन्हे। जेके बासर वडेरे जेको चुर्च हुई उन बासर वडेरे खिलाफ़ बि केस दाख़िल कोन्हे। इन साफ़ इन सियासी समाज धुरियुनि इहो बि चवणु आहे त जेकॾहिं पुलिस ऐं बासर वडेरे खिलाफ़ केस दाख़िल न कयो त सख़्तु एहतजाज कयो वेंदो ऐं इन अमल खे जेको एहतजाज खे वधीक जारी रखंदासीं। जी।